हूअं त रमज़ान खां सवाइ बि केतिरियूं ई शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पचण में देरि कनि थियूं, पर रमज़ान जे भलारे महीने में भली केतिरी बि कोशिश कयो पर हर शइ फौरी तौर ते तयारु नाहे थी सघंदी, ख़ासि करे उन्हनि घरनि में जंहिंमें कमु करण वारी घर जी वॾी औरत हिकु हुजे। अहिड़े ई मसइले खे नज़र में रखंदे असां अॼु हिते अहिड़ो तरीक़ो आंदो आहे जेको केतिरनि ई माण्हुनि जा मसइला हल करे छॾींदो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इन में न ख़र्च आहिनि ऐं न ई का वॾी महिनत करणी पवे। मुर्गी खे साफ़ करण में काफ़ी देरि लॻंदी आहे। जेकॾहिं गोश्त वारे दुकान वटां वरितल गोश्त सही नमूने साफ़ न थियल हूंदो त तव्हांजी जिंद फासी वेंदी, या वरी कॾहिं कॾहिं तव्हांजी फ्रिज में रखियल मुर्गी ॼमी वेंदी आहे जंहिंजी रत बि चिंबड़ियल हुजे थी, जंहिंखे साफ़ करण में ॾुखियाई थींदी आहे। जंहिंखे सवलो करण लाइ अॼु असां अव्हांखे हिकु तरीक़ो ॿुधाईंदासीं। हिकु थांव पाणीअ सां भरियो, उन में हिकु चमिचो लूण जो विझो ऐं रुॻो हिकु चमिचो सुर्के जो विझी रखी छॾियो। फ्रिज में ॼावल मुर्गी कढी उनखे उन पाणीअ में विझी छॾियो। थोरी ई देरि में मुर्गीअ जो सॼो सणभ, रत ऐं गंद किचिरो मुर्गीअ तां साफ़ थी पाणीअ में अची वेंदो। पोइ गोश्त खे थोरो अघारे वठो त गोश्त साफ़ थी वेंदो। आम तौर ते ईअं थींदो आहे त जॾहिं बि कंहिं खाधे में थूम जो इस्तेमालु थींदो आहे त उन जूं खलूं लाहे खखड़ियूं ई भाॼियुनि में इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त थूम जी डांडी सभ खां अॻु भञी उछलाई वेंदी आहे। ईअं तव्हांजे बि घर में ज़रूरु थींदो हूंदो, पर छा तव्हांखे ख़बर आहे त इन डांडीअ जा बि अहिड़ा फ़ाइदा आहिनि जेके तव्हां कॾहिं सोचे बि नथा सघो। जेकॾहिं इन थूम जी डांडीअ खे कंहिं बि दाल या मसाले वारी बरनी या दॿनि में विझी रखी छॾिजे त दॿिन में मौजूदु मसालनि ऐं दालुनि में फंगस नाहे लॻंदो, न ई उन्हनि दॿिन में कॾहिं के जीत या सुरो पवंदो आहे।